तकर चमन मलाइकन के लिखो सगीरा गुनाह माफ कया थमास अबे अम्मा ने मुर्की निहार चमन मलाइकन के लिखो बाने हज कयो मारा कबूल कयो अन्या वडे आवाज हज जड़ी दुखी इबादत अबे अम्मा ने प्यारा सन्यार हज जड़ी दुखी इबादत जो सवाब घर वेठे मिली वेंदी अन्या वडे आवाज भाई भाई दकने जो सुभान अल्लाह ओलल का कदर पुछो जगे भो कोने जगे अम्मा कोने ईद जो निहारवा हुजूर अचनदा मासूम बारा लिंग मिट्टियां से भरिया प्यान हुजूर जी नजर पया साजन वेझो आया पुट केर हई रोई तो जवे या रसूल अल्लाह मां से यतीम है अपो कोने जगो कुलन दे घणी घुमाए अम्मा कोने जेका मुखे तड़ कराए सिंगार कराए हर को यतीम का नफरत जो करे सागो गालन दिला तैयार कोने हुजूर जी नजर जो यतीम थे पया ढेनन मां पानी जन्नार भई आया अब्बा जे तू यतीम है तमाम मोहम्मद भी यतीम है पुट मखलूकात में यतीम जी पर घोर लहन वारो ना मिठड़ो मोहम्मद अरबी है यतीम के घर खणी आया अम्मा आयशा के नबी सजवा ओ मेरा लबैक अल्लाह हज रसूल ही बचड़ो यतीम अपो कोने से अम्मा कोने से ए हो मेरा ये जो कौन हूँ दुआ ते जो मां मोहम्मद हूँ दुआ दारे जो सुभान अल्लाह अन्या वडे आवाज भाई दगने जो सुभान अल्लाह हेते त यतीम जा हक खाई विंदा हन डायण जगह हेडी हर मुडे बंगलो वा बाग हन पपो भी यतीम जो हक खावा पोइ भी मिस्कीन जो हक खावा अॼु मिस्कीननि यतीमनि जूं रड़ियूं ऐं दाहूं तुंहिंजे मुंहिंजे कने ते नथियूं अचनि पर हू ॿुधई थो ॿुधी छॾंदम केरु थो ॿुधे ॻाल्हाए मूंसां हू थो ॿुधे पाह ग़रीबा कहिड़े ख़ुदाई थी थो थिए असां यतीम जे रड़नि ते ख़ुदा जा कहर ज़ालिमनि ते किरंदे बि ॾिठा जॻह ग़लति थो कयां गुसल कराए यतीम के अम्मा आयशा गुसल पई कराए सो आया हुजूर पजे न्याणीअ जे घर ओ फातिमा जी बाबा साईं हसन जो वगो हुजे या हुसैन जो ॾे हुजूर खणी आया उहो वगो यतीम के पारायूं हुजूर जे गुलाम के वठी हलूं बाम नबी फरमायो तन हलिया पुटड़ा कुलन ते सवार थी मता दुनिया चवे हसन नबी के पंजो न्याणी जो बच्चो हुसैन पंजो न्याणी जो बच्चो कुलन ते नबी खणी घुमाइंदो उम्मत के तो समझाया जे मुके पंजा प्यारा हन परा भाभी एडा प्यारा तुम दादे जो सुभान अल्लाह अज अज़म करे तो यतीमन की इज्जत कंदासे यतीम जे मथे ते शफ़क़त जो हथ रखो रसूल फरमाए यतीम जे मथे ते प्यार जो हथ रखियो शफ़क़त जो जेतरा बार हथ जे हेठो आया सगीरा गुनाह माफ हे ते यतीमन दे हक़ हे यार मुडे हथ रखण त पंजी जादे हे ते यतीमन का थन सा निपुड़ींदा जगह गलत तो कया रखण हथ तो पंजी जाए ते अरे जेके बैठा हो हेडे हारे मुडे अबे अम्मा थी भी खिदमत करता कर माँ पी के न रंजायो जिन माँ पी के रंजायो दुनिया आखिरत में दरबदर थी था तवजा है जो ने कन जा मुडे असा ओहे भी माँ पी जा ना फरमान भी दुनिया में किन्ना थी दिठा केड़ा जवान हो जे के माँ पी की खिदमत कंदो खिदमत हेडे हारे मुडे मजे सही फरमाए मेरा जवारी रात टी को मने खारी वई हेरे ॾियारो हलाल जो पकल गोश्त छड़े हराम जो बदबूदार गोश्त पिया खाइन मर्द भी औरत भी जिब्रील लबैक अल्लाह जो रसूल केर
हलाल जो गोश्त छड़े हराम जो बदबूदार गोश्त पिया खायूं मायूं भी मर्द भी जिब्रील अमीन थोके सही जानी मर्द थई जानी मायूं थई ही बेहया मर्द थई बेहया मायूं थी जेके हक हलाल जे मुर्सन के छड़े पुछड़ायूं कंदियूं हुयूं ओए मर्द थई जेके हक हलाल जे जालुन के छड़े पुछड़ाई कंदा मोहम्मद अरबी हिते पुजंदा वेंदा इहो हाल थींदो वेंदो अॼु ज़नावरूं जिते आहे ॻाल्हाए मूंसां अॼु बणा ज़ुल्म अॼु ख़ुदा जो क़ुरान आॾो पिया छा ते ॻाल्हायूं अॼु जाॾे नज़र कंदे ज़िना चोटी खए बीठी आहे साहबी उथी बीठो मस्जिद नबी में या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही क़यामत कॾहिं ईंदी छा जी रसूल फरमायो त जॾहिं ही निशानियूं ज़ाहिर ॾिसण में अचनव जॾहिं ही निशानियूं ज़ाहिर ॾिसण में अचनव त समझी वञो त क़यामत के हाण वक़्तु न लॻंदो वेझी आहे या रसूल कहिड़ियूं पाण त पहिरीं क़यामत जी निशानी मौसीक़ी आम थींदी साज़ वधंदा साज़ वधंदो त बेपर्दगी जा दर खुलंदा बेपर्दगी जा दरवाजा खुलिया त वो ज़िना जा दर खुलंदा ज़िना जो दरवाजो खुलियो त हरामी ॿार पैदा थींदा अॼु कसम अथव ख़ुदा जो जेके वेठा आहियो पुलिस जो बयान नेट ते अख़बारूं भरियूं पयूं हलनि पुलिस जी जिद सां गश्त कयो फलाणे कमंद जे कुंड खां केले जे कुंड खां ॿार जो लाश कुत्ते जे वात में नज़र आयो हे इंसान जी तज़लील फलाने बाग में लाश पियो हो ॿार जो नियाणी जो लाश हुयो भंगी था जंद गंद छॾण वेंदा हूं गंद जे ढेर ते त ॿारनि जा लाश पिया हूंदा हेॾे दोस्त ॿुधायो असांजे इलाइक़े ॾे गटर बीही वियो भंगीअ सां घुराया त गटर में किचरो हूंदो मौलाना अला केतिरा ॿारनि जा लाश गटर मां निकिता खुदा जो कसम हिन खे खुदा जो खौफ ई कोन्हे आरज़ी लज़्ज़त जे करे तू छो थो उम्र जो सुख मिलाए अल्लाह अकबर हेॾे हर मुड़ी बचायो पंहिंजे पाण खे ज़िना खां कुरान में फरमाया तो ला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो ॻाल्हायो मूंसां ज़िना जे वेझो अधु त आहे ॿोड़नि जी जमायत सिंधी नथी समझ में अचे अधु आहे ॿोड़नि जी जमायत अधु आहे गुंगनि जी जमायत अॼु माना मुंहिंजो आहे त ॿोड़नि ऐं गुंगनि सां आहे जे ॿोड़ा ऐं गुंगा नाहियो जेके ज़बान रब ॾिनी आहे त हो जाहिबा ओ ॾाढे जे सुभान अल्लाह ऐं गूंगे ते मुंहिंजी मयार कोन्हे जे ज़बान हूंदे पोइ बि सुभान अल्लाह था चवनि त पोइ कदुरु पुछो गूंगनि खां हेड़ी सर्दीअ में हे नियारे मुड़े ला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो न वञो अल्लाह फरमात हलाल जो मैदान सोड़ो कया तंग कया वो हराम जे मैदान ते कदम रखो मूं हलाल जो मैदान त सोड़ो कयो कोने रब कीअं पंजो सिपारो फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए हा वो पंजो सिपारो आहे न ॻाल्हाए मूंसां फनकिहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलास व रुबा फ़इन खिफ्तुम अल्ला तअदलू फ़वाहिदतन औ मा मलकत ऐमानुकुम हिकिड़ो निकाह कयो ॿ निकाह कयो टे निकाह कयो पर बा चार निकाह कयो टे शादियूं कयो ॿ शादियूं कयो चार शादियूं कयो चई निकाहनि जी इजाज़त मिली टिन जी ॿिन जी छाजे करे ला तक़रबु ज़िना न वञो केॾो हलाल जो मैदान रब कुशादो कयो आहे चार शादियूं कयो
पर अॻिते हल अल्लाह त अदलू चईन शादियुनि जी मोकल तॾहिं मां अलाह ॾींदो सां जॾहिं इंसाफ़ बि कयो अदल बि कयो हिकिड़ीअ खे ॿाहूं ॿधो ॿिए ते हथ खणो हिकिड़ीअ खां दुआ वठो ॿिए खां बददुआऊं वठो हा न हिकिड़ीअ खे तही दुआ ॾियो ॿिए खे पिट पारा था ॾियो जॻह ग़लति थो कयां अल्लाह फरमाए अल्लाह तादलू भले 4 शादियूं कयो पर इहो शर्त अथव त इंसाफ़ कंदव अदल कंदव अदल कंदव रब अदल त कोन थी सघंदो अदल त थींदी कोन पोइ अल्लाह फरमायो फवाहिद पोइ हिकिड़ीअ सां गुज़ारो कयो पोइ हिकिड़ीअ खे मोहन ॾियो हिकिड़ीअ खे हिते शादियूं हेॾे निहारियूं मुंहिंजा असदुल्ला खोड़े जा छोरनि त को कुल्हा पटे छॾिया जिॾा ॾींदा आहियूं खोड़े खे चन्ना हुसैन साहब भारो कयो अॼु चाचो वेठो अथई बाइज़ में मामू वेठो आहे बाइज़ में अॼु शादियुनि जो किसो खणिजां असीं चओ ख़बर क़यामत जा चाचनि ऐं ॾाॾनि खे मामनि खे ॿुधायूं ख़बरूं हो थड़कनि भला अॼु न्याणी जो ॿार लाहिया न त कुटिजी वेंदुसि क़यामत में अचो चाचनि ऐं मामनि खे सोड़ो कयूं न्याणियूं ॾियनि भाइटनि खे भाणेजनि खे ही छोरा हिकिड़ो महीनो बि घर नथा हलाइनि न्याणियुनि जूं ज़िंदगियूं तबाह करे छॾियो अथनि तवजा आहे कोन्हे छोरा शादी करण लाइ बि तकड़ा हथ पटण लाइ बि तकड़ा जेके वेठा आहियो ज़ालुनि सां भला हलो ॿुधो ज़रदारी साहब मगज़ी साहब ख़ासकेली साहब ॿी क़ौम वारा अॼु हिन मुआशरे जे अंदरि ज़ाल जी त का इज़त ई कोन्हे ज़ाल हिन जे लाइ गुलामियाणी आहे नौकरियाणी आहे बांधी आहे हिन जी खादमियाणी आहे हिन जी नौकर आहे जॻह ग़लति थो कयां ऐं जे शरई लिहाज़ सां ज़ाल जा हक़ बयान कयां न त वाटर ते कपिड़ा बि पाण धोईंदव मानी बि पाण पचाईंदव घर खे ॿुहारो बि तूं ॾींदे पुट जे तोखे ॿार ॼायो आहे तुंहिंजी घर वारी हुनखे जेका थञ पई प्यारे क़ुर फरमाए थो हुनखे क़ीमत ॾे हुनखे मुआवज़ो ॾे थञ प्यार बि कोन अथसि जे प्यारे थी तुंहिंजी औलाद खे थञ त मोल न आहे जेको मसइलो मुआवज़ो ॾींसि हिते माना हक़ मार जा पैसा खाई वञो तव्हांजा मुहांडू ई कोन्हे मुआवज़ो ॾियण जो हाणे शादी जे घर वारी हक़ मार बकरी बरोच जो पढ़ियो में निकाह कंहिंजो बरोच वठी विया कचे में दरिया पार पढ़े में निकाह बरोचनि जो मुंहिंजो हक़ मोर शादी दे जंहिंमें मुंहिंजो काहे आहे चए हींअर ॾिबो छा मुंहिंजो क़यामत में ॾिबो छा हींअर ॾिबो तूं वरी कहिड़ो मुलो आहीं मुंहिंजो इहो ई मुलो आहियां मूंखे पक ई त हिन जा लक्षण ई कोन्हे मेन जहिड़ा में तव्हां वरी बिगड़ियो भला ढगी ॾियां मुंहिंजो आप काहे आहे वरी ढगी तव्हां फिरी आयो बकरीअ ते बकरी ॾियां मुंहिंजो आप काहे आहे ओ में का बरोज शुरू थियो पोइ ढगी पोइ बकरी पोइ रिढ पोइ पाॾो पोइ वछ ओ पछाड़ी 500 जो नोट कढी ॾिनई मुला हक़ मोर तो जाए जे कोन्हे हक़ मोर माईअ जो हक़ कंहिं बि क़ीमत में ॾियणो आहे तो जाए जे कोन्हे अरे हितां हक़ मोर चवंदा आहिनि हे अॻिते वेंदा आहिनि न टोपी लाहे कार जे पेरनि ते तूं मुंहिंजी आऊं तुंहिंजो पंहिंजा लेख ई हितां वञी बख़्शाईंदा आहिनि अब चवां न चवां ज़ाल गुलामियाणी कोन्हे ज़ाल बानी कोन्हे नौकरियाणी कोन्हे हिते वीचारियूं सॼी मिसकीन घर वारियूं आहिनि जेके कुझु कोन थियूं जे हुजे हा का हा माई त ॾींहं जा तारा ॾेखारे वा नबी फरमायो चओ त नबी सचो चओ हथ खणी चओ नबी नबी
नबी फरमायो त जेको मुड़स ज़ाल के गारियूं थो ॾे न माउ ते भेण ते इन्ही मर्द ते इन्ही मुड़स ते सतनी आसमान जा मलाइका लानत था कनि। ज़ाल खे गारियूं न ॾियो, सतनी आसमाननि जा फ़रिश्ता तव्हांखे बददुआऊं ॾींदा। या रसूलल्लाह भले में भलो केरा? साहब पुछा कई। सुने रसूल फरद भलो ओहो आहे जेको पंहिंजे घर सां भलो थो वञे। ज़ालुनि सां भला हलो, धीअरुनि सां भला हलो, भेनरुनि सां भला हलो। हिते हक़ खाई वेंदा आहिनि, नियाणियुनि जा हक़, भेनरुनि जा हक़। मिल्कियत में शरई मसलो आहे, जे पुटु वारसो आहे त धीउ ओतिरो ई हक़ लाइणे। सही आहे जो कोन्हे मसलो? जेतिरो पुट जो हक़ आहे, धीउ जो ओतिरो हक़ आहे। पीउ मरी वियो, मिल्कियत जो वारस पुटु थियो आहे, त भाउ भेण पंहिंजे भाउ खे मिल्कियत में अधो अधु लहणे। हेॾे मिल्कियतूं खाई विया, नियाणियूं रत जा ॻोढ़ा पियूं रोअनि, पिनंदियूं पियूं वतनि। भाउ अखियुनि सां ॾिठो त भेण बाबे जी मिल्कियत हूंदी हक़ न ॾिनमि, पिनंदी बि वते, त बि हिनखे रूह में रहम न आयो। मुड़सन हूंदे ज़ालूं पिनंदियूं पियूं वतनि। अॼु अज़म कयो त पंहिंजे भेनरुनि, पंहिंजे घर वारनि, पंहिंजे नियाणियुनि सां ऐं अबे अम्मा सां भलो हलंदासीं। ऐं हेॾे निहारियो मुड़े, बचायो पंहिंजे पाण खे ज़िना खां। ज़िना नस्ल जी दुश्मन अथव। छा चयमि? ज़िना नस्ल जी दुश्मन न, शराब अकुल जो दुश्मन, ज़िना नस्ल जी दुश्मन। अहिड़ी हदीस पढ़ा जो ऐं ख़ुदा जो क़ुर आॾो पियो आहे। जंहिंमहिल हदीस या पढ़ंदा आहियूं जान थरकी वेंदी आहे। पढ़ा अहिड़ी हदीस पढ़ा, जान थरकी वेंदी आहे। नबी फरमायो मन ज़ना ज़ुनिय बि अहलिहा। सही आहे कोन्हे अब्दुल जब्बार? मन ज़ना ज़ुनिय बि अहलिहा, मन ज़ना ज़ुनिय बि अहलिहा। चओ त नबी सचो, चओ त नबी फरमात ज़िना कर्ज़ अथव। ज़िना ज़िना कर्ज़ आहे, कर्ज़ कहीं सूरत में माफ़ न थींदो। ज़िना कर्ज़ अथव। कजे भेण सां ज़िना कंदे त कर्ज़ भेण भरींदई। कन खोले ओ पुरानी जाति वारो, कन ॾे। कंहिंजे भेण सां ज़िना थींदी त कर्ज़ तुंहिंजी भेण भरींदी, कर्ज़ माफ़ न थींदो। कंहिंजे घरवारी सां ज़िना थींदी त कर्ज़ तुंहिंजी घरवारी भरींदी। कजे भेण सां ज़िना त कर्ज़ भेण भरे, कंहिंजे नियाणीअ सां ज़िना त कर्ज़ तुंहिंजी नियाणी भरींदी, कंहिंजे माउ सां ज़िना त कर्ज़ माउ भरींदी। मन ज़ना ज़ुनिय बि अहलिहा। ज़िना कहीं सूरत में कर्ज़ माफ़ न थींदो। पछाड़ी बुजुर्गनि लिखियो, अगर पंहिंजे नियाणियुनि खे भेनरुनि खे पोती पर्दे में विहारे बि छॾींदा न, त मां पंहिंजे नियाणियुनि खे लोही पिंजरे में कैद में थो रखां। बुजुर्गनि लिखियो त कर्ज़ माफ़ न थींदो, पछाड़ी तव्हांजे घर जे दरवाज़नि सां भितनि सां बि ज़िना कई वेंदव। मन ज़ना ज़ुनिय बि अहलिहा। सोनारो सोनारो केरु बा? सोनारो उनजी घर वारी ही पर माई ॾाढी दीनदार हुई, अल्लाह रसूल जी फरमान बरदार हुई, रमज़ान जा रोज़ा भी रखे। ये ॻाल्हि कान वणी आहे। रोज़ा न रखे रमज़ान जा, राग गाए रमज़ान जा रोज़ा रखे, सॼी रात मौला जी नमाज पढ़े, कुरान जी तिलावत। सुबह जे टाइम ते माई जे दरवाज़े ते फ़कीर आयो, चए मां अल्लाह जो नालो खणी आयो आहियां। सब खां भलो नालो कंहिंजो, सब खां वॾो नालो कंहिंजो, सब खां सुहिणो नालो कंहिंजो। अञा वॾे आवाज़ सां मुंहिंजे मां अल्लाह जो नाम खणी आयो आहियां, उजाइल बि आहियां, बुखाइल बि आहियां।
राह खुदा में खैर ने माईअ के रहमो आयो सोनारे जी घरवारी एडी त पर्देदार माईअ थके कपड़ो वेढ़े फकीर के खैर नहीं फकीर बाम वरतो ये माईअ ते छड़ायो जे नाग जो डंग लगे या बिजली जो करंट लगे आई मुसले ते रोए वेठी एडो रुनी अखियूं सजी वञो शाम जो सोनारो आयो घरवारी ते नज़र करे पुछा पियो करे शाम सलवारो ई पई अखियूं सुजाए छॾियूं अथई अल्लाह जी बानी रोई थी जे ॼाणे थो त मां दीनदार आहियां अॼु ॾींहं ताईं बेपदा थी बाज़ारनि में न आई आहियां फ़क़ीर दरवाज़े ते आयो अल्लाह जो नालो खणी आयो ख़ैर पई ॾियां उन ज़ालिम मुंहिंजे हथ खां वरितो आहे हाणे डिॼां थी मैदान महशर में अल्लाह मूंखे सज़ा न ॾे सड़ी न वञे मुंहिंजो त जन्म जे बाहि में सोनारे कंदा हलकी हुई घरवारी के तो जे तुंहिंजो कसूर कोने मां कसूरवार हां चे कीअं चॼ सुबुह जो दुकान ते माई आई सोन वठण जे इरादे सां मुंहिंजी नियत पुछड़ी थी वई मां बि बदनियती जे इरादे सां धारी माईअ जे बामत विधो अगर मां धारीअ जे बामत विधो हेॾे धारे मर्द मुंहिंजे औरत जे बामत विधो मंज़ना सुनिया बिया हिलिया अल्लाह अलूसी पारो तो पढ़ा सूरत नूर तो पढ़ा कुरान में फरमा तो सुभान अल्लाह जो हाली कोने अन्या वडे आवाज सां या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतल गैर बुयूतिकुम हत्ता तस्तअनिसू व तुसल्लिमू अला अहलिहा सुभान अल्लाह जो हाली कोने कुरान में फरमाई मोमिनो ला तदखुलू ए मोमिनो कजे घरन में बिना इजाजत जे दाखिल न थियो चाचे जो घर हुजे दरवाजो वजाए मामे जो दर हुजे दरवाजो वजाए भले सगे भाउ जो घर हुजे दरवाजो वजाए तुझे भाउ जी घरवारी तुझी भाजाई वेठी आहे भाजाई ॾेर खां पर्दो कंदी खट जे अंदर जे खट ते भाजाई वे ॾेर के वेण जो हक़ कोने ॾेर वेठो आहे भाजाई के वेण जो हक़ कोने अॼु त ज़ुल्म थी वियो आहे ॾेर था मारनि भाजनि के पुछा थो कयां त ज़ालिमो तव्हांजो भाजाइनि में छा ॾेर थो मारे भाजाई के अने ॾेर जो छा वञे इन ॾेर के चालान करायो ॾेर थो चए त भाजाई निकिरे घर अरे ॾेर तुंहिंजो वञे छा कावड़ करे तो मुड़स करे ना मुड़स के हक आहे ज़ाल ते कावड़ करे देर थो चे मूंखे चाहे कान काढ़े नहीं तुझो मुहांडो भलो आहे जो चाहे काढ़े नवलू मुहांडा जगह गलत हो गया देर था भाजन के बारी कारो ऐं कारी जा भाजन ते टिक्का भाजन कपड़ा मूंखे स्त्री को न करे नहीं तुझी नौकरियाणी आहे छा गलत हो गया कपड़ा स्त्री करे कौन नहीं चाहे काढ़े कान नहीं घर के बुहारो कौन नहीं कुरान फरमाए तो भाजाई ॾेर खां पर्दो कंदी भाजाई त हक़ ना है जो ॾेर जी खिदमत करे अरे सरई मसलो आहे ॾेर त पंहिंजी जाते पर जे सगा माउ पीउ घर में थव त बि ज़ाल जे हक़ कोन्हे तूं करे जगह गलत हो गया हेदे भाजाइन के ॾेर था घरां कढनि चाचे जे घर वञो त बि दरवाज़ो खड़कायो कुरान जो फैसलो आहे बाबा चाचे जे घर केर वेठो आहे तुंहिंजे रिश्ते में छा थिए साउट छा थियो
सौट बि सौट खां मामे जे घर में नी उन जी धीउ तुंहिंजी रिश्ते में छा थिए अरे मारोट चओ इहा बि ख़बर कान हे साॻियो धने मवाली वारो कमु आहे हिते अब्दुल जब्बार ओ धनु मवाली की शादी उनजे भाउ मूंखे ॿुधायो मवाली अॼु राति न पी जा माई आई आहे असां माई खे चयो आहे त हिन हे कम छॾे ॾिना न पी जा खलक न खिलाई ओ धने पीतो ई उन राति ऐं हिकिड़ो गिलास टुन थियो हमरा वेठो उन भाउ मूंखे ॿुधायो चईसि आऊं अंदरि वियुसि त भाॼी त परदे में ई 100 रुपया खीसे मां कढियो पियो ॾियां थी अचे असांजे घर आई मिठाई हथ माई वरी अदा न तोते मयार काने तू अदा तोते मयार काने तू वरी मवाली को ज़ाल खे जे अधी तो के ॾे पियो वठीस न आए खुदा अल्लाह तो जाए कोन्हे दुख सां चवणो थो अॼु जेके बि वेठा हो क़ुरान सचो आहे मामे जे घर वञो त बि इजाज़त वठो तुंहिंजी मारोट वेठी ओ मासीअ जे घर वञो त बि इजाज़त वठो मैं आऊं नहीं तुम जाओ मां अचा न तू वञ तब वञ पेर डाहे पढ़ किस कसूर आहे अरे मासीअ जो घर माउ जी भेण अरे मासीअ खां नफ़रत कोन्हे पर तुंहिंजी उनजी धीउ तुंहिंजी मासा ते वेठी आहे जे माई जो जंहिंसां निकाह जाइज़ आहे पर्दो कंदी समझाइबा हिते वरी पर्दो त पंहिंजी जाइ ते हिते त शादियुनि में काजनि में मूवियूं पयूं भरजनि घोट जंहिंजी ज़ाल थी आहे मौलवीअ निकाह पढ़ी बाबा माई तुंहिंजी थी हक़ मोहर ॾिनई उन खां सालियूं पैसा पयूं फुरियूं त पहिरीं पैसा ॾे पोइ मोह ॾिस ऐं मूवीअ वारे जी चाची आहे मुफ़्त में पियो मोह ॾिस चवां त न चवां अब्दुल जब्बार न चवां ओॾी महिल नी कुंवार हा हथ सां माई ॾेजर जहिड़ो नकु कयो मूवी बि भराए तव्हां जाइज कोन्हे ओ खुदा रा बाऊं थो ॿुधां पुराणी जादी वारा ओ न्याणियुनि खे पर्दे जो पाबंद बनायो ऐं ओहो न्याणियुनि खे पर्दो करायो जेको पर्दो सैयदतुन निसा अम्मा फातिमा ज़हरा वारो वॾे आवाज़ कराईंदो पर्दो ऐं दरवाज़े ते वञो त इजाज़त ला तदखुलू कंहिंजे घर में बिना इजाज़त जे दाख़िल न थियो ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम पोइ जे क़ुरान फरमातो दाख़िल जो हत्ता तस्तलिमू व तुसल्लिमू अला पोइ घर में दाख़िल जो त क़ुरान फरमातो पहिरीं घर भातुनि खे सलाम कयो छा कंदा पर सलाम तव्हांखे अचे थो हिन त सलाम में बि गोबियूं वयूं आहिनि कुरान में लिखियो पियो आहे हदीस में लिखियो पियो आहे त नबी सहाबी इमाम वली अली गौस कुतुब जेके बि हुआ सभु सलाम कंदा हुआ अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू इहो सलाम हो न कुरान में हिन त सलाम में गोबियूं वयूं आहिनि हाउ डू डू हे सलाम अंग्रेज जो सलाम हे सलाम ॿिया वरी न चवां हमरा मूंसां गॾु कोटड़ी पिया वञूं केले ते केला बि हमरा खपाया गाॾे ते ॾाढे सलाम कई अस्सलाम वालेकुम केले वारो ॾिसे वरी जवाब कोन्हनि मूंखे चईसीं तूं यार चरियो हुई मौलवी चनू मुंहिंजो कीअं यार तूं चवंदी सलाम करे छो त नबी संगी फरमाना या अय्युहन्नास अफ़शु सलाम ए रोए ज़मीन जा इंसान अफ़शु सलाम सलाम खे आम कयो सलाम सां प्यार वधंदो मोहबत वधंदो हिक ॿिए जे हाल जी ख़बर पवंदी लाभ जो सलाम कंदे ॻाल्हाईंदो हिक ॿिए खे हाल वाल ॾींदा जॻह ग़लति थो कए चीज़ हाणे मूं घणा सलाम कया आहिनि
हाँ ॾिसो हाँ ॾिस तो मूंखे केतिरो सलाम कयो ठोके घर ओड़े बुजो ॾिनई त केले यारो छा पियो चए ओ कहिड़ा हाल ख़ुशि ई सभु केरु आहे कंहिंजी बुजे वारी क़ौम आहे इहे सलाम मां छा ॼाणा तव्हांजा आहे कोन तव्हांजा आहे ऐं सलाम सिखो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू हे असां सलाम असां ने कहिड़ो कंदा आहिनि ईंदा न उतां किथे सलाम अलैकुम छा सलाम अलैकुम एॾी माना ख़बर थी छा आहे तो ते अल्लाह जी सलामती न हुजे अॻियां ॿुधण वारो वरी मालेकम सलाम मूं ते न हुजे तो ते बि न हुजे सलाम आम कंदा हुजे को न कंदा अञा वॾे आवाज़ सां अबे अम्मा जी ख़िदमत बि कयो बचायो पंहिंजे पाण खे ज़िना खां न्याणियूं जवान थी वञनि सुत उन्हनि जा निकाह करायो मुंहिंजे अलीअ खे रसूल वसियत कई अली मेहमान अचे त मेहमान जी ख़िदमत कजां ऐं तूं मेहमान खे ॾिसी ॿियो रस्तो वठजां नबी पियो अचे त मेहमान अचे त अली मेहमान जी ख़िदमत कजां ऐं तूं अटकलूं मेहमान खे समझाइजे कोन्हे मेहमान खे भॼाइण जूं बहाननि जूं अटकलूं अटकल आहे कोन्हे अटकल हिते वॾी आहे पर ॾो तव्हांजो कोन्हे महांगाई मुल्क में ॾाढी आहे ही बि निभागा अचनि था त लॾो लाहे वियो रहनि निभागा हलो वरी ॻोठली तरह संभालियो समझाइजे कोन्हे कन जा मूड़े अली मेहमान अचे त ख़िदमत कजां ऐं अली मेज़बान हुयो अली त दुआऊं घुरंदो इब्राहिम अलैहिस्सलाम मेहमान खां बग़ैर मानी कोन खाईंदो हो ज़ोर इहो वञी मेहमान ॻोल्हे वठी दस्तरखाने ते गॾु मानी खाईंदो हो अली सही चवंदो हो त दर मुंहिंजो हुजे आउं मेज़बान हुजां अली जे दर ते हर वक़्तु महिमान समझाइजे कोन्हे अल्लाह अकबर हिते अटकलूं हूंदियूं आहिनि महिमान मां जिंद छॾाइण जो अटकलूं हूंदियूं आहिनि मुल्ला नसीरुद्दीन हो तुर्कीअ जो केरु मुल्ला नसीरुद्दीन तुर्कीअ जो जे पाण वटि सिंध में वतायो फ़क़ीर कंदे अलाए यार में दरगाह ते मां वियो आहियां वतायो फ़क़ीर वो ॻाल्हि मज़ाक़ी कंदो हो पर ॻाल्हि में असर हूंदो हो उन में वज़न हूंदो हो उन में सम्झाणी हूंदी मसलन अबा वताया पुट बाहि दी ॿाहिरां टांडो खणी आ सॼो ॻोठ रुली आयो अमां टांडो कोन्हे चए भाई मुला वाइदो कंदा त जनम में टांडो आहे उतां खणी आ चए मां जनम में त बाहि कान्हे चए भई मुला जो वाइदो कंदा जनम में बाहि चए मां दोज़ख में बाहि कोन्हे बाहि हितां इंसान पाण सां गॾु खयो थो वञे अमलनि जी ॻाल्हि करे त जे पुछड़ा अमल थींदा पोइ दोज़ख जे बाहि में सड़ंदा वञे तवजाइजे कोन्हे मता ॻोठ में चोरी थी वई हलिया चोरनि जो पेर खणूं हे तव्हां हीअं फिरो हीअं थो फिरां उहो दरवेश त हो हू पिया सॼो ॻोठ ॻोल्हीनि ही पेर ही वरी कब्रिस्तान में वेठो आहे कब्रिस्तान जे दर ते अरे फ़क़ीर ते छा वेठो करी जे केतिरो भॼंदा नेठ ते हिते ईंदा ॻाल्हि वॾी करे वियो त इंसान बंदो अल्लाह खां केतिरो भॼी केतिरो भॼंदो आख़िर मरी कब्रिस्तान में ईंदो ॻाल्हि मज़ाक में समझाए पर सम्झाणी वॾी ढगो वरितई छा वरितई काए पियो अचे ॻोठ हमरा मिलियो ॻोठ वधा ढगो घणे वरिती चए 10 रुपया वरी ॿियो कयो मता ढगो घणे वरिती चए 10 रुपया ढगो घणे ॿुधाए तक थी पियो ॻोठ आयो वण हेठां ढगो ॿधी अचो त वण रड़ियूं करे सॼो ॻोठ गॾु थियो ख़ैर त आहे जे ढगो वरितो त 10 रुपया इहो बीठो अथव अल्लाह जो वास्तो वरी मूंखां न पुछो तव्हां ॿुधाए बेज़ार थी पई समझाइजे कोन्हे त मुल्ला नसीरुद्दीन भटकली हो मुल्ला नसीरुद्दीन दर्जी जे दुकान ते कमाईंदो थोरो महिमान जे अटकलुनि ते थो ॻाल्हायां दर्जी जे दुकान ते पहिरीं बीठल हो मुल्ला नसीरुद्दीन दर्जी जे दुकान ते उस्ताद खे मिलियो माखीअ जो वटो छा ॾिठईंदा हाणे माखी त भली आहे मुल्ला चटेरो आहे चटे वेंदो हे शरींदी कोन मूंखे खाइणी पाए
चे मुला नसीर गाल बुध ही ज़हर थई बेजो पे न जन मन जा सुंग जा न मरी वींदे उस्ताद अची वटो मथे रखियो उस्ताद के कम थियो ही हलियो वही मुला नसीर तो उस्ताद दियो लाए वटो सुंगे जे ये माखिया मुला नसीर मके खाणी आ हाने मानी के थाने पैसा कोने गिराक जो वगो पियो खपाए मानी वठी आयो सजो वटो घुमाई खाली कर रखे अटकल मुला नसीर जी उस्ताद आयो अरे मुला नसीर यार जो सर गाल बुधाई के बुधाए अटकल अड सजा मुला नसीर जी चेर तू हलियो में तो खाबो मुके निंड्राई जी चेपो ची आयो चोर गिराक जो वगो खड़ियो वगे जी गाल पकड़ियो फलाणो गिराको उन वगो खड़ी पोइ ॾिठुमि त उस्ताद मूंखे मारे छॾींदो चोर चोरी करे पोइ सोचियमि उस्ताद मारे तंहिंखां पंहिंजे पाण खे पाण न मारिया सॼो ज़हर वठो पीतो मथां पर आऊं त मर ई कोन थो माखी जी ॻाल्हि बि करे वगे जी ॻाल्हि बि करे हिते बि अटकल हूंदियूं आहिनि मुंहिंजे नबी फरमा अली महिमान अचे त महिमान जी ख़िदमत कजां अली ॿिए नंबर में जनाज़ो तैयार थी वियो आहे तड़ अची वियो कफन अची वियो कब्रस्तान पहुचाइजां अली निमाज़ जो वक़्तु थी वञे त निमाज़ पढ़जां अली न्याणी न जवान थी वञे उनजे उथारण में सुस्ती न कजां तकड़ कजां जनाज़ो रखंदे गंदगी कंदो न्याणी विहारींदे त माहौल ख़राब थींदो अॼु जेके वेठा हो चयो इंशाअल्लाह असां अमल करे ॾेखारींदासीं अमल कंदव अल्लाह सी का दुआ है अल्लाह सी मुझे अमान जी हाजिरी कबूल फरमाए जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा तौफीक अल्लाह मानिया है जमात दुआ थींदी ऐं मुंहिंजे दुआ